ओम शांति। अॼु जो मुंहिंजी तारीख़ 15/4/2024। मीठा मीठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, संगम युग उत्तम ते उत्तम ठाहिण जो युग आहे। हिन में ई तव्हां पदत खां पावन ठही पावन दुनिया ठाहिणी आहे। हिन में ई तव्हांखे पदत खां पावन ठही पावन दुनिया ठाहिणी आहे। प्रश्न आहे, अंतिम दर्दनाक सीन खे ॾिसण लाइ मज़बूती कंहिं आधार ते ईंदी? उत्तरा श्री जो भान निकिरंदो वञे। अंतिम सीन ॾाढी कड़ी आहे। बाप ॿारनि खे मजबूर ठाहिण लाइ अशरीरी ठहिण जे लाइ इशारो ॾींदा आहिनि। जीअं बाप हिन शरीर खां अलॻि आहिनि, तव्हांखे सिखलाईंदा आहिनि। जीअं बाप हिन शरीर सां अलॻि थी तव्हांखे सिखलाईंदा आहिनि, ईअं तव्हां ॿार बि पंहिंजे शरीर सां अलॻि सम्झो। अशरीरी ठहिण जो अभ्यास करो। बुद्धि में रहे कि हाणे सभिनि खे घर वापसि हलणो आहे। जे बाप हिन शरीर सां अलॻि थी असांखे सिखलाईंदा आहिनि, ईअं तव्हां ॿार बि पंहिंजे शरीर सां अलॻि सम्झो। त बाबा जॾहिं शरीर में ईंदा आहिनि त ख़ुदि खे आत्मा ई सम्झंदा आहिनि, देह भान में न ईंदा आहिनि। अशरीरी ठहिण जो अभ्यास करो। बुद्धि में रहे कि हाणे घर वापसि हलणो आहे। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿार त जिस्म सां गॾु आहिनि। बाप बि हाणे जिस्म सां गॾु आहे। हिन घोड़े व गाड़ी ते सवार आहे ऐं ॿारनि खे सिखलाइनि था। जीते जी मरण कीअं थींदो आहे, ॿियो कोई इहे सिखलाए न सघे सवाइ बाप जी। बाप जो परिचय सभु ॿारनि खे मिलियो आहे। उहो ज्ञान जो सागर पतित पावन। ज्ञान सां ई तव्हां पतित सां पावन ठहींदा आहियो। पावन दुनिया बि ठाहिणी आहे। बाबा चवनि था कि हाणे असां जीते जी मरिया आहियूं। बाबा असांखे सिखलायो अथई न। बाबा जो परिचय सभी ॿारनि खे मिलियो आहे। बाबा त ज्ञान सागर पतित पावन। ज्ञान सां ई असां पतितनि खे पावन ठाहींदा आहिनि। पावन दुनिया बि ठाहिणी आहे न। आत्माउनि खे बि पावन ठाहिणो आहे त दुनिया खे बि ठाहिणो आहे। हिन पतित दुनिया जो ड्रामा प्लान अनुसार विनाश त थियणो ई आहे। सिर्फ़ु जो बाप खे पहचानंदा आहिनि ऐं ब्रह्मण बि ठहींदा आहिनि, उहे ई पोइ पावन दुनिया में अची करे राज्य कंदा। पतित पवित्र ठहिण जे लाइ ब्रह्मण बि ज़रूरु ठहिणो आहे। इहे संगम युग आहे ई पुरुषोत्तम अर्थात उत्तम ते उत्तम पुरुष ठहिण जो युग। हाणे हिन पुरुषोत्तम युग में असां छा था ठहूं? इहो आहे उत्तम ते उत्तम ठहिण जो युग आहे। चईंदासीं उत्तम त ॾाढा साधु संत महात्मा वज़ीर अमीर प्रेसिडेंट आदि आहिनि, परंतु न, इहे त कलयुगी भ्रष्टाचारी दुनिया पुराणी दुनिया आहे न। पतित दुनिया में पावन हिकु बि न आहे। त अॼु बाबा असांखे चवनि, अॼु बाबा असांखे हिन संगम युग जे बारे में हाणे ॿुधाइनि था कि हिन संगम युग ते असां आत्माउनि खे उत्तम पुरुष ठहिणो आहे। हिन कलयुगी दुनिया में हिकु बि पावन न आहे। हाणे तव्हां पहिरियों बाबा असांखे देह खां न्यारो थियण जे लाइ चई जीते जी मरणो आहे। हाणे बाबा असांखे चवनि था कि असांखे पुरुषोत्तम ठहिणो आहे। हाणे तव्हां संगम युगी ठहींदा आहियो। उहो माण्हू पतित पावनी पाणी खे सम्झंदा आहिनि। सिर्फ़ु गंगा न आहे, जो बि नदियूं आहिनि, जिते बि पाणी ॾिसंदा आहिनि, सम्झंदा आहिनि पाणी पावन करण वारो आहे। इहे बुद्धि में वेठो आहे न। कोई चए, कोई छा चईंदो आहे, कोई छा चईंदो आहे, मतिलबु पाणी में सनानु करणु वेंदा आहिनि, है न। परंतु पाणी सां त कोई पावन न ठही सघे। अगरि पाणी में सनानु करण सां पावन थी वञे पोइ त हिन समय सॼी सृष्टि पावन थी वञे, छो कि उहो पाणी त जॻह जॻह वेंदो आहे न। सागर में बि वेंदो आहे। सागर त पोइ ॿिए पाणी खे बि शुद्ध करे न। जॾहिं गंगा जल अंत में पीआरंदा आहिनि हिकु बूंदी न, त एॾो पाणी वहे थो त पावन छो थो थिए। एतिरा सभु पावन दुनिया में थियणा खपनि। इहे त पुराणी रस्म हली आई आहे। सागर में बि सॼो किचिड़ो, त सॼी सृष्टि त एतिरा सभु पावन दुनिया में हुजणा खपनि। इहे त पुराणी रस्म हली आई आहे। सागर में बि सॼो किचिड़ो आदि वञी करे पईंदो आहे, पोइ उहो पावन कीअं? पावन त ठहिणो आहे आत्मा खे। हिन जे लाइ त परमपिता परमात्मा खपे जो आत्माउनि खे पावन ठाहींदा आहिनि।
त तव्हांखे सम्झाइणो आहे। पावन हूंदा ई आहिनि सतयुग में, पतित हूंदा ई आहिनि कलयुग में। हाणे त संगम युग ते आहियो, पतित खां पावन थियण लाइ पुरुषार्थ था करो। तव्हां ॼाणंदा असां शुद्ध वर्ण जा हुयासीं, हाणे ब्राह्मण वर्ण जा थिया आहियूं। असां पहिरियों शूद्र वर्ण जा हुयासीं, हाणे ब्राह्मण वर्ण में आया आहियूं। शिव बाबा प्रजापिता ब्रह्मा द्वारा असांखे ब्राह्मण ठाहींदा आहिनि। असां आहियूं सच्चा मुख वंशावली ब्राह्मण। हाणे ब्राह्मण वर्ण ठहियो आहे, शिव बाबा प्रजापिता ब्रह्मा द्वारा असांखे ठाहींदा आहिनि। असां हाणे सच्चा मुख वंशावली ब्राह्मण आहियूं। उहे आहिनि कुख वंशावली। प्रजापिता त सॼी सृष्टि थी वई न, प्रजा जो पिता आहे ब्रह्मा, उहो त ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर आहे। ज़रूरु उहो हुयो, पोइ काॾे वियो? ब्रह्मा बाबा हुया, पोइ काॾे वियो? पुनर्जन्म त वठंदा ई आहिनि। इहे त ॿारनि खे ॿुधायो आहे। ब्रह्मा बि पुनर्जन्म वठंदो आहे। ब्रह्मा सरस्वती माउ बाप आहिनि, उहे ई पोइ महाराजा महारानी लक्ष्मी नारायण ठहींदा, जंहिंखे विष्णु चइबो आहे। ब्रह्मा सरस्वती माउ बाप आहिनि, उहे ई पोइ महाराजा महारानी ठहींदा, अर्थात लक्ष्मी नारायण ठहींदा, जंहिंखे विष्णु चइबो आहे। उहो ई पोइ 84 जन्मनि खां पोइ अची करे ब्रह्मा सरस्वती ठहींदा आहिनि। केॾी वंडरफुल ॻाल्हि आहे न, उहा ई आत्मा। ऐं असांजी बुद्धि केॾी सुठी आहे कि असां निश्चय बि करे छॾियो, सम्झी बि अची वियासीं कि हा इहे ई ब्रह्मा सरस्वती वञी करे लक्ष्मी नारायण ठहींदा। न त कंहिंखे चओ त चईंदा न कीअं पतो लॻो। लेकिन असां बाप ते निश्चय कयो आहे त बाबा जी हर ॻाल्हि ते निश्चय स्वतः ई थी वेंदो आहे। उहे ई 84 जन्म वठंदा आहिनि। इहे राज बाबा सम्झाए अथई। चईंदा बि आहिनि जगदम्बा सारे जगत जी माउ थी वई न। लौकिक मां त हर हिक जी पंहिंजे घर में वेठी आहे, परंतु जगदम्बा खे कोई ॼाणंदो ई न आहे। इहे ई अंधश्रद्धा सां चई छॾंदा आहिनि। ॼाणंदा कुझु बि न आहिनि। जंहिंजी पूजा कंदा आहिनि हुनजे ऑक्यूपेशन खे ई न ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो रचयिता आहे ऊच ते ऊच। इहो उल्टो झाड़ आहे, हिन जो बीज रूप मथे में आहे। बाप खे मथे खां हेठि अचिणो पए तव्हांखे पावन ठाहिण लाइ। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा आया आहिनि असांखे हिन सृष्टि सां जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾेई करे, पोइ हुन नई सृष्टि जो चक्रवर्ती राजा रानी ठाहींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा आया आहिनि असांखे हिन सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾेई करे, पोइ असांखे नई सृष्टि जो चक्रवर्ती राजा रानी ठाहींदा आहिनि। हिन चक्र जे राज की दुनिया में कोई तव्हांजे सवाइ ॿियो कोई ॼाणंदो ई न आहे न। ॼाणण वारा बि कोई कोटनि में कोई बि निश्चय कंदा न। त असांजी बुद्धि सुठी आहे न, त शुद्ध असांखे अंदरि ई ख़ुशी रहणी खपे कि बाबा असांखे एॾी सुठी बुद्धि ॾिनी अथई कि असां ड्रामा जे राज खे सम्झियो आहे, जंहिंजे कारण असांजो मन हिकदमि शांति आहे। बाप चईंदा आहिनि पोइ 5000 वर्ष पोइ अची करे तव्हांखे ॿुधाईंदमि वरी। ये ड्रामो ठहियलु आहे। ड्रामा जी क्रिएटर डायरेक्टर मुख्य एक्ट्रेस ऐं ड्रामा जे आदि मध्य अंत खे न ॼाण त उनखे बेअक़ल चईंदासीं न। बाप चईंदा आहिनि 5000 वर्ष पहिरियों बि असां तव्हांखे सम्झायो हुयो। बाप चईंदा आहिनि 5000 वर्ष पहिरियों बि तव्हांखे ईअं सम्झायो हुयो। तव्हां पंहिंजो परिचय ॾिनो हुयो न, जीअं हाणे ॾियो था। बाप चईंदा आहिनि 5000 वर्ष पहिरियों बि तव्हांखे ईअं ई सम्झायो हुयो, तव्हांखे पंहिंजो परिचय ॾिनो हुयो। हाणे बि ॾियां थो, 5000 साल पोइ वापसि ईंदमि। तव्हांखे पवित्र बि ठातो हुयो, जीअं हाणे ठाहियां थो। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो, उहो ई सर्वशक्तिवान पतित पावन आहे। बाबा चवनि था पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप की यादि करो, उहो ई सर्वशक्तिवान पतित पावन बाप आहे न असांजो। गायन बि आहे अंतकाल जो फलाने सिमरे वलवल अर्थात घड़ी घड़ी अहिड़ी योनी में वञे। त असांखे हाणे सदा पंहिंजे बाप खे यादि कंदा हलो।
पाण जेकी आत्मा सम्झी बाप की यादि करणु उहो ई सर्वशक्तिवान पतित पावन आहे। गायन बि आहे न, अंतकाल जो सिमरे। हाणे हिन समय तव्हां जन्म त वठंदा आहियो, परंतु सुकर कुकर कुते ॿिली न ठहींदा आहियो। हाणे ॿिए जो बाप आया आहिनि, चईंदा आहिनि मां तव्हां सभी आत्माउनि जो बाप आहियां। इहे सभु कामचिता ते वेही जली विया आहिनि। इन्हनि खे पोइ मां अची करे ज्ञान चिता ते विहारंदो आहियां। तव्हां हाणे ज्ञान चिता ते वेठा आहियो न, ज्ञान चिता ते चढ़ी पोइ विकार में वञी न सघो। ज्ञान चिता ते वेही पोइ विकार में वञी न सघो। प्रतिज्ञा कंदा आहिनि असां पवित्र रहंदासीं। बाबा कोई उहो राखी न ॿधवाईंदा आहिनि। इहे त भक्ति मार्ग जी रिवाज हलियो आयो आहे। वास्तव में इहे हिन समय जी ॻाल्हि आहे। तव्हां सम्झंदा आहियो पवित्र ठहिण बग़ैर पावन दुनिया जो मालिक कीअं ठहींदासीं न? तव्हां सम्झंदा आहियो पवित्र ठहिण जे बग़ैर पावन दुनिया जो मालिक कीअं ठहींदासीं। पोइ बि पको कराइण लाइ ॿारनि सां प्रतिज्ञा कराइबी आहे कि पवित्र रहो, तॾहिं ई असां हुन दुनिया जा मालिक ठही सघंदासीं। कोई ब्लड सां लिखी करे ॾींदो आहे, कोई कीअं लिखंदो आहे। बाबा तव्हां आया आहियो, असां तव्हांखां वरसो ज़रूरु वठंदासीं। निराकार साकार में ईंदा आहिनि। जीअं बाप परमधाम सां उतरंदा आहिनि, उहो तव्हां आत्मायूं बि उतरंदियूं आहियो। मथां खां हेठि ईंदा आहियूं पाठ वॼाइण लाइ। इहे तव्हां सम्झा आहे सुख दुख जो खेल आहे। अधु कलप सुख अधु कलप दुख। बाप सम्झाईंदा आहिनि 3/4 खां बि जास्ती तव्हां जास्ती सुख भोगंदा आहियो। बाप सम्झाईंदा आहिनि 3/4 खां बि तव्हां जास्ती सुख भोगंदा आहियो। अधु कलप जे लाइ बि तव्हां धनवान हुयो। केतिरा वॾा मंदिर आदि ठाराईंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि 3/4 खां बि तव्हां जास्ती सुख भोगंदा आहियो। अधु कलप खां पोइ बि तव्हां धनवान हूंदा आहियो। केतिरा वॾा मंदिर आदि सां बाबा जा ठारायो न। दुख त पुठियां आयो, हाणे त बिल्कुलु तमो प्रधान भक्ति थी वई आहे न। बाप सम्झायो अथई तव्हां पहिरियों अव्यभिचारी भगत हुयो। सिर्फ़ु हिक जी ई भक्ति कंदा हुयो। जो बाप तव्हांखे देवता ठाहींदा आहिनि, सुखधाम में वठी हलंदा आहिनि न, उन्हनि जी असां पूजा कंदा हुआसीं। पोइ बाद में व्यभिचारी भक्ति शुरू थी। पहिरियों हिक जी पूजा, पोइ देवताउनि जी पूजा कंदा हुया। हाणे त 5 भूतनि जे ठहियल हुए शरीरनि जी पूजा कंदा आहिनि। चैतन्य जी बि त जड़ जी बि पूजा कंदा आहिनि। 5 तत्वनि जे ठहियल हुए शरीरनि खे देवताउनि खां बि ऊच सम्झंदा आहिनि। देवताउनि खे त सिर्फ़ु ब्राह्मण हथ लॻाईंदा आहिनि। तव्हांजे त ढेर जा ढेर गुरू माण्हू आहिनि। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि, इहा दादा बि चईंदा आहिनि असां बि सभु कुझु कयो। भिन्न भिन्न हठयोग आदि, कन नक मोरण आदि सभु कुझु कयो। आख़िरी सभु छॾिणो पियो। उहो धंधो करे या इहो धंधो करो। पिनकी सुस्ती ईंदी रहंदी हुई। तंग थी वेंदा हुआसीं। प्राणायाम आदि सिखण में ॾाढी तकलीफ़ थींदी हुई। अधु कल्प भक्ति कई, हाणे मालूम पियो आहे। बाप बिल्कुलु एक्यूरेट ॿुधाईंदा आहिनि। उहे चईंदा आहिनि भक्ति परंपरा खां हली ईंदी आहे। हाणे सत्युग में भक्ति किथां आई? मनुष्य बिल्कुलु सम्झंदा न आहिनि, मूंड बुद्धि आहिनि। सत्युग में त ईअं न चईंदासीं। बाप चईंदा आहिनि मां हर 5000 वर्ष पोइ ईंदो आहे। शरीर बि उन्हनि जो वठंदो आहे जो पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदो आहे। इहे नंबर 1 जो सुंदर हुयो, उहो ई श्याम ठहियो। आत्मा भिन्न भिन्न शरीर धारण कंदी आहे। त बाप चईंदा आहिनि जंहिंमें मां प्रवेश कंदो आहे उन में हाणे वेठो आहियां। आत्मा भिन्न भिन्न शरीर धारण कंदी आहे। त बाप चईंदा आहिनि जंहिंमें मां वेठो आहियां, जंहिंमें मां प्रवेश कंदो आहे उन में हाणे वेठो आहियां। शिव बाबा छा सिखलाईंदो आहे? जीते जी मरण सिखलाईंदा आहिनि। बाबा असांखे जीते जी मरण सिखलाईंदा आहिनि। हिन दुनिया में त मरणो आहे न। हाणे तव्हांखे पवित्र थी करे मरणो आहे। हाणे असांखे पवित्र थी करे ई मरणो आहे। मुंहिंजो पाठ ई पावन ठाहिण जो आहे न। मुंहिंजो पाठ ई पावन ठाहिण जो आहे। बाबा चईंदा आहिनि कि बाबा असांखे छा ठाहींदा आहिनि? जीते जी मरण सिखलाईंदा आहिनि।
दुनिया वारा त मरी वेंदा आहिनि, तव्हां भुलिजी वेंदा आहिनि न। तव्हां हाणे जीते जी दुनिया जी रीति रस्म मर्यादायूं कुल इहे सभिनि सां खे भुलिजो, जीअं त असां जीते जी मरी वियासीं। मुंहिंजो पार्टी पावन ठाहिण जो आहे। तव्हां भारतवासी सॾी कंदा आहियो हे पतित पावन, ॿियो कोई हीअं न चईंदो हे लिबरेटर दुख जी दुनिया सां छुड़ाइण लाइ अचो। सभु मुक्तिधाम में वञण लाइ महिनत कंदा आहिनि। तव्हां ॿार पोइ पुरुषार्थ कंदा आहियो सुखधाम जे लाइ। उहो प्रवृत्ति मार्ग जे लाइ, उहो प्रवृत्ति मार्ग वारनि जे लाइ आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो असां प्रवृत्ति मार्ग वारा पवित्र हुआसीं, हाणे अपवित्र ठहिया आहियूं। प्रवृत्ति मार्ग वारनि खे काम जो कमु निवृत्ति मार्ग वारा न करे सघंदा आहिनि। यज्ञ तप दान आदि सभु प्रवृत्ति मार्ग वारनि जे लाइ आहे, इहे निवृत्ति मार्ग वारा न करे सघंदा आहिनि। तव्हां हाणे फील कंदा आहियो हाणे असां सभिनि खे वञिणो आहे। श्री बाबा से सभिनि खे घर वेही पढ़ाइनि था। श्री बाबा सां सभिनि खे घर वेही पढ़ाइनि था। बेहद जो बाप बेहद जो सुख ॾियण वारो आहे, उन्हनि सां तव्हां ॾाढो समय खां पोइ मिलंदा आहियो त प्रेम जा आंसू ईंदा आहिनि। बाबा चइण सां ई रोमांच खड़ा थी वेंदा आहिनि। ओहो बाबा आया आहिनि, असां ॿारनि जी सेवा में बाबा आया आहिनि। बाबा असांखे हिन पढ़ाई सां गुलगुल ठाहे करे मथे वठी हलिया आहिनि। हिन छीची गंदी दुनिया में असांखे, हिन छीची गंदी दुनिया सां असांखे वापसि पंहिंजे घर पाण सां गॾु वठी हलंदा आहिनि। बाबा असांखे हिन गंदी छीची दुनिया सां असांखे वापसि पंहिंजे घर मथे वठी हलंदा आहिनि। भक्ति मार्ग में तव्हांजी आत्मा चईंदी हुई बाबा तव्हां ईंदा त असां तव्हां ते वारी वेंदासीं। ये गंदी छीची दुनिया सां असांखे वठी वञो पाण सां गॾु मथे। भक्ति मार्ग में तव्हांजी आत्मा चईंदी बाबा तव्हां ईंदव त असां वारी वेंदासीं, असां तव्हांजा ई ठहींदासीं, ॿियो कोई जा न ठहींदासीं। असां तव्हांजा ई ठहींदासीं, ॿियो कोई जा न ठहींदासीं। भक्ति मार्ग में चईंदा हुया जो स्वर्ग जो वरसो ॾींदा आहिनि। सभिनि खे पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। कोई त बाप खे ॾाढो प्यार सां यादि कंदा आहिनि जो असांखे स्वर्ग जो वरसो ॾींदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि कि भक्ति मार्ग में त चईंदा हुयो न हाणे चेक करो हाणे असांजो बाबा ई आहे या ॿियो कोई देहदारनि ते बुद्धि अटके थी। सभिनि जो पार्ट पंहिंजो पंहिंजो आहे। कोई त बाप खे ॾाढो प्यार कंदा आहिनि त स्वर्ग जो वरसो ॾींदा आहिनि बाबा। सत्युग में रोइण जो नाम ई न हूंदो आहे। हिते त केतिरा रोईंदा आहिनि। जॾहिं स्वर्ग में वियो त पोइ रोइणो छो, ॿियो ई बाजा वॼाइणा खपनि। हुते त बाजा बजाईंदा आहिनि, ख़ुशी सां श्री छॾंदा आहिनि। इहा रस्म बि शुरू थी हितां खां। हिते तव्हां चईंदा असां पंहिंजे घर, असांखे पंहिंजे घर वञिणो आहे। हुते त सम्झंदा आहिनि पुनर्जन्म वठिणो आहे। हिते त असां श्री छॾंदासीं त पंहिंजे घर वेंदासीं न। हुते त सम्झंदा आहियो पुनर्जन्म वठिणो आहे। तव्हां बाप सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। ब्रह्मरी जो मिसाल बि असांजो आहे न। तव्हां ब्रह्मणियूं आहियो न, विष्टा जी कीड़े खे तव्हां भू भू कंदा आहियो। तव्हांखे त पाप चईंदा आहिनि हिन शरीर खे बि छॾे ॾियणो आहे। असांखे त बाप चईंदा आहिनि हिन शरीर खे बि छॾे ॾियणो आहे। अर्थात शरीर जे बान खे बि असांखे भुलिजी वञिणो आहे, जीते जी मरणो आहे। बाप चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो। हाणे असांखे वापसि पंहिंजे घर वञिणो आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। देह खे भुलिजी वञो। बाप त ॾाढा मिठा आहिनि। चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे विश्व जो मालिक ठाहिणु आयो आहियां। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे विश्व जो मालिक ठाहिणु आयो आहियां। त अहिड़े मिठे बाबा खे देह जी सभु सहित भुलिजी करे, अहिड़े मिठे बाप खे आत्मा सम्झी करे सभु कुझु भुलिजी करे यादि करिणो आहे न। तॾहिं त विश्व जा मालिक ठहींदासीं न। त बाबा चईंदा आहिनि हाणे शांतिधाम सुखधाम खे यादि करो। अलफ ऐं बे इहे सुखधाम आहे। शांतिधाम में असां आत्माउनि जो घर आहे।
असां पाठ वॼायो, हाणे पंहिंजे घर वञिणो आहे, हुते इहो छीची शरीर न रहंदो आहे असांजो। हाणे असांजो पाठ पूरो थी वेंदो, पोइ असां घर हलंदासीं, पोइ असांखे नयो गुलगुल शरीर मिलंदो। त बाबा चवंदा आहिनि हाणे असांखे घर वञिणो आहे, हुते इहो छीची शरीर रहंदो ई न आहे। हाणे त इहो बिल्कुलु ई जड़जड़ीभूत शरीर थी वियो आहे। हाणे असांखे बाप सम्मुख वेही सिखलाईंदा आहिनि इशारे में। बाबा असांखे सम्मुख वेही सिखलाईंदा आहिनि इशारे में। मां बि आत्मा, तव्हां बि आत्मा, मां शरीर सां अलॻि थी करे तव्हांखे बि उहो ई सिखलाईंदो आहियां। तव्हां बि पंहिंजे खे शरीर सां अलॻि सम्झो। हाणे घर हलणो आहे। मां शरीर सां अलॻि थी करे तव्हांखे उहो ई सिखलायां थो। छा की बाबा असांखे छा था सिखलाइनि? बाबा असांखे सिखलाइनि था मां बि आत्मा, तव्हां बि आत्मा, मां शरीर सां अलॻि थी करे तव्हांखे उहो ई सिखलायां थो। तव्हां बि पंहिंजे खे शरीर सां अलॻि सम्झो। हाणे घर हलणो आहे। हाणे असांखे हिते त रहण जो हाणे आहे ई न। इहे बि ॼाणंदा आहियो कि हाणे विनाश त थियणो ई आहे। भारत में रक्त जी नदियूं वहंदियूं, पोइ भारत में ई दूध जी नदियूं बि वहंदियूं। हुते सभु धर्म वारा इकट्ठा आहिनि। हिते सभु इकट्ठा आहिनि। सभु वापसि आपस में लड़ मरदा। इहे पुछाड़ी जो मौत आहे। पाकिस्तान में छा छा थियो? वॾी कड़ी सीन हुई, कोई ॾिसे त बेहोश थी वञे पाकिस्तान में। हाणे बाबा तव्हांखे ॾाढो मजबूत ठाहींदा आहिनि। शरीर जो भान बि कढी ॾियणो, शरीर जो भान बि कढी ॾियणो। बाबा चवंदा आहिनि हाणे तव्हांखे ॾाढो बाबा मजबूत ठाहींदा आहिनि। ॾाढी कड़ी सीन हुई पाकिस्तान में। बाबा ॾिठई ॿार यादि में न रहंदा आहिनि, ॾाढा कमज़ोर आहिनि, इन करे सर्विस बि न वधंदी आहे। घड़ी घड़ी लिखंदा आहिनि, बाबा यादि भुलिजी वेंदी आहे, बुद्धि लॻंदी न आहे। बाबा चवंदा आहिनि योग अक्षर छॾो। विश्व जी बादशाही ॾियण वारे बाब खे तव्हां भुलिजी वेंदा आहियो। विश्व जी बादशाही ॾियण वारे बाब खे तव्हां भुलिजी वेंदा आहियो। बाबा चवंदा आहिनि त असांखे बाबा एॾी पूरी विश्व जी बादशाही ॾियनि था। अॻियां भक्ति में बुद्धि किथे ॿियो तरफ़ हली वेंदी हुई त पंहिंजे खे चिटकी काटंदा हुआ। बाबा चवंदा आहिनि तव्हां आत्मा अविनाशी आहियो। सिर्फ़ु तव्हां पावन ऐं पतित ठहींदा आहियो। बाक़ी आत्मा कोई नंढी वॾी न थींदी आहे। आत्मा खे जलाए मारे न सघंदा आहियूं। सिर्फ़ु आत्मा पतित खां पावन थींदी आहे। अच्छा, मीठी मीठी सिकल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं करो। ओहो बाबा आहिनि असांजी सर्विस में, उहे असांखे घर वेठे पढ़ाइनि था। बेहद जो बाप बेहद जो सुख ॾियणा आहिनि, उन्हनि सां असां हाणे मिलिया आहियूं। इहो प्यार सां बाबा खे चओ, ख़ुशी में प्रेम जा आंसू अची वञनि, रोमांच खड़ा थी वञणा खपनि। ॿियो आहे हाणे वापसि घर हलणो आहे। इन करे सभिनि सां ममत्व कढी करे जीते जी मरणो आहे। हाणे असांखे हिन देह खे बि भुलिजणो आहे, हिन सां अलॻि थियण जो अभ्यास करिणो आहे। हाणे वापसि असांखे घर हलणो आहे। इन करे सभिनि सां ममत्व कढी ॾियो, हिन देह खे बि भुलिजी वञो। असां सभु आत्मायूं आहियूं, हिन सां अलॻि थियण जो अभ्यास करिणो आहे। आत्मा खे हिन सां अलॻि थियण जो अभ्यास करिणो आहे। कर्म कयो, पोइ वापसि बाबा वटि, वरी कर्म कयो, वरी वापसि बाबा वटि। न असां कर्म कयो वरी बाबा वटि, अचानक बाबा चए हिते ई वेही रहो, बसि वेही रहियासीं, हुतां मुर्दो थी वेंदासीं। हुतां मुर्दो थी वेंदासीं, बसि कुझु शरीर खे जलाए छॾंदा, असांजो कोई मतिलबु ई न आहे। त ईअं असांखे अभ्यास करिणो आहे। बाबा कॾहिं बि असांखे चई सघंदा आहिनि कि बसि ॿार हाणे वापसि हेठि न वञो, पोइ असां तयारु आहियूं। ईअं बि असांखे अभ्यास करिणो।
वरदाना बीती हुई ॻाल्हियुनि खे वृत्तियुनि खे समाप्त करे संपूर्ण सफलता प्राप्त करण वारा स्वच्छ आत्मा ठहो। बीती हुई ॻाल्हियूं व वृत्तियुनि खे समाप्त करे संपूर्ण सफलता प्राप्त करण वारा स्वच्छ आत्मा ठहो। सेवा में स्वच्छ बुद्धि, स्वच्छ वृत्ति, स्वच्छ कर्म सफलता जो आधार थींदो आहे। सेवा में अगरि असां बीती हुई ॻाल्हियुनि खे यादि करे सेवा कंदासीं त अॻियां न वधी सघंदासीं। कोई बि सेवा जो कार्य जॾहिं आरंभ कंदा आहियो त पहिरियों चेक करो बुद्धि में कंहिं आत्मा जी बीती हुई ॻाल्हियुनि जी स्मृति त न आहे। चेक करो कोई बि सेवा जो कार्य जॾहिं असां आरंभ कंदा आहियूं त बुद्धि में कंहिं आत्मा जी बीती हुई ॻाल्हियुनि जी स्मृति त न आहे। हुन वृत्ति दृष्टि सां हुनखे ॾिसणु, हुन सां ॻाल्हाइणु, हिन सां संपूर्ण सफलता न मिली थी आहे। हिन करे बीती हुई ॻाल्हियुनि खे व वृत्तियुनि खे समाप्त करे स्वच्छ आत्मा ठहो। बाबा चवनि था स्वच्छ आत्मा ठहो तॾहिं ई संपूर्ण सफलता प्राप्त करे सघंदासीं। हर सेकेंड जो बीतियो ॻाल्हि वई, हाणे नई ॻाल्हि शुरू थी, तॾहिं असां स्वच्छ आत्मा थी सघंदासीं। स्लोगन आहे जो स्व परिवर्तन कंदो आहे उहो ई विजय जो स्व परिवर्तन कंदा आहिनि विजयमाला हुन जे गले में ई पईंदी आहे। जो स्व परिवर्तन कंदा आहिनि विजयमाला हुन जे ई गले में पईंदी आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।